असां जी जिंदगी चाहे बा हेॾे ध्यान जो असां जी जिंदगी चाहे 5 साल 10 साल पुराणो बि वेर जो बदलो जरूर वठंदासीं हा न वेर रखियो वेठा हूंदासीं बस पासे खां को कुल्हो लॻी वञे जो त ॿाहिरि कढी वठूं दिल में नफ़रत जा बिज पोखिया पिया आहिनि दिल में अदावतुनि जा हसद जा ॿियाई जा बिज पोखिया पिया आहिनि अणसहप थी वई भाई पी मोकिलाए वई रिश्तनि मां चाह निकिरी वियो मोहब्बत निकिरी वई पर मुंहिंजे नबीअ फरमायो त ए मुंहिंजा उम्मतियो ॿियायूं न रखो हसद न कयो बुग़्ज़ दिल में न रखो हिक ॿिए सां वेर न पायो दुश्मनियूं पैदा न कयो बल्कि भाईचारे वारा थियो मोहब्बत रखण वारा थियो जो त मूं नबीअ जो पैगाम माफ़ी ॾियण जो पैगाम आहे समझो था कि न कोन था समझो अल्लाह जे क़ुरान फरमायो त तव्हां मुसलमान पाण में भाइर आयो भाई पीअ में रहो इहो ई नबीअ जो पैगाम आहे गुनाहनि वारो माण्हू बदकार माण्हू शैतान जे रस्ते ते हलण वारो माण्हू बदामाल बणजी वेंदो गुनहगार बणजी वेंदो दिल में अल्लाह जी मोहब्बत न रहंदी रब जी चाहत न रहंदी नमाज न वणंदी रोज़ो न वणंदो चङी ॻाल्हि न वणंदी भलाई जी ॻाल्हि न वणंदी पर जे मुंहिंजे लजपाल नबीअ जे दर ते ईंदे मुंहिंजे महबूब सां हुब रखंदे नबीअ जो दर वठंदे त अल्लाह ताला दिलियुनि खे मुनव्वर करे छॾींदो आहे उन्हनि जूं दिलियूं नूर बणजी वेंदियूं आहिनि जेके साईं सां दिलि लाहींदा आहिनि मदीने वारे साईं जो दर वठंदा आहिनि अल्लाह पाण थो फरमाए जेको मुस्तफ़ा जो वफ़ादार हुआ सो मूं अल्लाह जी मोहब्बत जो हकदार आहे कुरान तो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब जेके चवनि था त असांखे अल्लाह जी मोहब्बत खपे रब जी मेहरबानी खपे अल्लाह जी इनायत खपे ओ नबी फरमाइन जे रब जा महबूब थियण चाहियो था त अचो मूं नबीअ जा पैरोकार बणजी वञो मूं नबीअ जो इत्तिबा कयो मूं मुस्तफ़ा जे दर जी पोइवारी कयो मुंहिंजा पोइ लॻ थियो अल्लाह जो क़ुरान तो फरमाए युहिब्बुकुमुल्लाह तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजो महबूब बानो बणाए छॾींदो ऐलान तव्हांजे अलावा ओ हाथों चेला जेके तव्हीं वेठा आहियो तव्हांखे रब पियो फरमाए जे मुंहिंजी मोहब्बत खपेव मूं अल्लाह जी हुब खपेव माण्हुनि जा त महबूब थिया आहियो माण्हुनि जे गॾु त लॻी ॾिठो अथव माण्हुनि जे आॾो त वञी ॾिठो अथव इंसाननि सां त दिलि लाइ ॾिठी अथव पर क़ुरान थो फरमाए मूं रब जा बि त महबूब बणजी ॾिसो अल्लाह जा त थी ॾिसो न मूं रब जा त थी ॾिसो न ॾिसो त मां अल्लाह कीअं थो तव्हांजे मथां महिरबानी फरमाए तोखे अल्लाह जो दर नथो वणे हा मिठा अल्लाह जी मोहब्बत नथी वणे अल्लाह जो दर तव्हांखे नथो वणे ओ अल्लाह एॾो बाछारो आहे एॾो महिरबान अल्लाह आहे जो दुनिया वारनि जी हिकिड़ो दफ़ो ग़लती कर नाराज़ थी वेंदई माण्हू जी भली सॻो पीउ न हुजे 3 दफ़ा बेफ़रमानी कर त पीउ घर मां कढी छॾींदो पर मुंहिंजो अल्लाह अहिड़ो महिरबान आहे जे लख दफ़ा अल्लाह जी बेफ़रमानी करी ओ मिठा रब लख दफ़ा जे रब जे दर ते अची लख बेफ़रमानियूं कई हिकिड़ो दफ़ो चई मुंहिंजा मौला माफ़ी दे अल्लाह फरमाईंदो हड़नी गुनाहनि जी तोखे माफ़ी ॾेई छॾी आहे अल्लाह तो फरमाए मां ख़ताऊं न ॾिसंदो
मां गुनाह नया ॾिसंदो मां माण्हुनि जा मेरा मुंह नया ॾिसंदो माण्हू ऐब ॻोल्हींदा आहिनि इंसान ख़ताऊं ॻोल्हींदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि त ता हे बुराई कयई फिलाणी जॻह ते एहसान कयो मां उनजो हे बदिलो ॾिनई माण्हू एहसान जताईंदा आहिनि रब ॾींहं में 1000 महिरबानियूं करे 1000 थोरा करे वरी बि रब फरमाए पाना जे मुड़ी वियो ही गुनाहनि ॾे वियो ही वरी बि मोट कर मुंहिंजे दर ते अच मूं अल्लाह खे यादि कर मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा ओ वो बनो जेको अल्लाह ताला जे दर ते तौबह ताइब थींदो आ ताइब थी गुनाहनि खे छॾे ईमान आणे चङा अमल कंदो आ फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसना माला उनजे गुनाहनि खे नेकियुनि में बदलाए छॾींदो आहियां अॻु ख़ताऊं कयई अॻु गुनाह जा कम कयई अॻु बदकारी वारा कम कयई अॻु बेहयाई वारा कम कयई अॻूणी ज़िंदगी जेका हुई उन में ज़िना हुई चोरी हुई शराब हुयो नशो हुयो बदकारी हुई वरी जो हेॾे मोट कयई अल्लाह जे दर ते आयो साले बणजी वियो सतोरो बणजी वियो अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इन्हनि अमलनि साले करण वारे जा गुज़िरियल गुनाह त बख़्शे छॾींदुसि पर गुनाहनि खे नेकियुनि में तब्दील करे छॾींदुसि केॾो महिरबान अल्लाह आहे केॾो बाज़ारो अल्लाह आहे अहिड़ो महिरबान को ॾिठुई हिकिड़ो हिंदू हुयो हिंदू वाणियो पंहिंजे ओम जी पूॼा पियो करे चइबो या सनम या सनम या सनम सुबुह जो वेह त ॿार थी वञे अल्लाह इन पंहिंजे भॻवान जी पूॼा कंदे सिज चढ़े खां वठी इबादत में मशगूल रहे हिकड़े ॾियारे या सनम चवंदे चवंदे उनखे 80 साल उमिरि जा गुज़री विया हिकड़े ॾियारे भुलिजी पियो निंड जी गहर चढ़ियसि या सनम जी जॻह ते चवे थो या समद या समद या समद अल्लाह जो नालो सॼई त रब फरमायुसि जी कयां बाना घुर अता कयां मलाइकन अर्ज़ कयो मौला हुन त भुलिजी सॼो अथई हो त हिंदू आहे हो त तोखे मञे ई नथो हो त पंहिंजे भॻवान खे पियो थो सॾे रब फरमायोसि हुन पंहिंजी मूर्ति खे पियो सॼो हुन 80 सालनि में जवाब न ॾिनुसि अॼु भला जे मां अल्लाह बि हुनखे जवाब न ॾियां त हुनजे सनम में ऐं समद में फ़र्क़ु कहिड़ो रहंदो भुलिजी अॼु मूंखां छा शइ घुरंदो मां अल्लाह हुनखे हर शइ अता करे छॾींदुसि सुभान अल्लाह अरे जेको मालिक महिरबान अल्लाह पंहिंजे न मञण वारनि ते कर्म करे पियो जेको दिल सां पुकारे उनजे मथां केॾी वॾी महिरबानी फरमाईंदो हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह सां मुक़ाबिलो जॾहिं फिरौन कयो फिरौन हज़रत मूसा कलीमुल्लाह सां मुहाॾो अटकायो फिरौन खे अल्लाह दजले नील दरिया में हलाक कयो ॿुॾी जो मरी वियो हाणे मरे पियो ओॾी महिल हज़रत जिब्रील अमीन आयो अचे मिट्टी खणी नील दरिया जी फिरौन जे वात में विझण लॻो नील दरिया जी मिट्टी खणी फिरौन जे वात में पियो विझे मरण जे टाइम ते तो मूसा कलीमुल्लाह पुछा के इन जे वात में मिट्टी छो तो विझी हजरत मूसा कलीमुल्लाह के जिब्रील वराणियो तो अल्लाह एडो बाजारो आ जे फिरौन इते एडो बेफरमान मानू न अल्लाह का माफी वरतई अल्लाह इते बख्शे माफ करे छडींदुस अरे फिरौन जा जिब्रील लई आयो तो मत अल्लाह का माफी न वठे बदबख्त सॼी जिंदगी मूसा कलीमुल्लाह के अज़ियतूं ॾिनई हाणे वरी माफी वठंदो तो रब तो बख्शे छडींदुस मेहरबान अरे जे फिरौन के अल्लाह बख्शे छड़े दो तो असां के कौन बख्शी दो अल्लाह असां के माफी कौन ॾींदो देर तो कया अल्लाह के सॾे ॾिस कर ज़िक्र ज़ौक़ मां सोहणे सत्तार जो कर ज़िक्र ज़ौक़ मां सोहणे सत्तार जो नफ्स शैतान
शैतान इन सामरी थो पवे कंदो रह तू सदा अल्लाह 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 कंदो रह तू सदा अल्लाह 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 इन तरह साण सी नो ठरी थो पवे सब इबादत का बेहतर आ जिक्रे खुदा आदिनो दस असां के मिठे मुस्तफा फज़कुरूनी चयो पाण रब पा चयो पाण रब पाका भाग वयलुब इन सांवरी थो पवे निभागो हूंदो त उहो सभागो थी वेंदो जे अभागो आ त भाग वारो थी वेंदो जेको माण्हू गुनहगार आ रब खे यादि करे नसीब वारो बणिजी वेंदो आहे अल्लाह जो कुरान तो फरमाए वहुवा माकुम ऐनमा कुंतुम ओ मुसलमान तू जिथे भी हुजी अल्लाह तो सा गड्डो आहे रब तुझो साथी आ अल्लाह तो सा गड्डो आ नहनो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां अल्लाह तुझे साह जी रकुन का वधीक तोखे वेठो आहियां जॾहिं तू मूंखे यादि कंदो ई अल्लाह जो हबीब तो फरमाए हदीस कुदसी आ त अना जलीसुम मन ज़करनी जॾहिं बानो मूंखे यादि कंदो आ अल्लाह जो हबीब तो फरमाए रब तो फरमाए जॾहिं बानो अल्लाह अल्लाह कंदो आ रब जो नालो वठंदो आ रब तो फरमाए मां अल्लाह उन सां गॾु जे वेंदो आहियां तो वडेरे जे अचण ते ख़ुशि थींदो आ को मीर जे घर में अचण ते ख़ुशि थींदो आ को पीर जे अचण ते ख़ुशी मल्हाईंदो आ को वज़ीर जे अचण ते फिलाणो खान फिलाणो सरदार मुंहिंजे तॾे ते लड़ी आयो आ माण्हुनि खे राज खे पैगाम ॾींदो आ पर वाह वाह जो ख़ुशि नसीब उहो मुस्लमान आ जंहिंजे लाइ अहकमुल हाकिमीन अल्लाह फरमाए ओ मुस्लमान मां अल्लाह तोसां गॾिजी थो अचे वेहां तुझे तड़े ते जिथे वेही तू अल्लाह अल्लाह कंदो ही इए भाई जो मां अल्लाह तो सा गॾु वेठल हूंदो आहियां एडो मेहरबान अल्लाह एडो कर्म करण वारो अल्लाह एडो बाछारो अल्लाह मिठा तू एड़े रब के विसारे वेठो ही एड़े मालिक जो दर भनी वेठो ही एड़े रब जो दर भनी वेठो ही रब तो फरमाए मां सत्तार बो आया मां अल्लाह गफ्फार बो आया पर याद रख मां अल्लाह जब्बार बो आया कहार बो आया मुझे दमर खां ड्रियो मुझे कहर खां ड्रियो मदीने वाले साईं के रब फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ओ मुंहिंजा महबूब असां तोखे शाहिद बनाए मोकिलियोसीं तू ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ढेजारींदड़ बनाए मोकिलियो वियो आहीं ख़ुशख़बरी त ॿुधई अल्लाह केॾो महिरबान आ पर अल्लाह जो नबी ढेजारण वारो बि बणिजी आयो आ ओ उन्हनि माण्हुनि खे जेके बद अखलाकी करण वारा आहिनि बदकिरदारी करण वारा आहिनि बेहयाई जा पोइ लॻ आहिनि उन्हनि खे अल्लाह फरमायो आ ए मुसलमानो ॿुधो मां अल्लाह ढकणहार बि आहियां त मां अल्लाह कहार बि आहियां मूं अल्लाह जो ॾमर ॾाढो ॾुखियो आ रब जो अज़ाब मिठा ॾाढो ॾुखियो अथई जहन्नम जी बाहि जी हिकड़ी चिणग चिंगारी हिकड़ी चिणग खणी हबीबन फरमायो ज़मीन ते रखजे त ज़मीन ते को साओ सल्लो बाकी न रहे हर शइ जली राख थी वञे एडी जहन्नम जी बाहि खतरनाक अज तुंहिंजी चमड़ी जनवरी जो सीउ बर्दाश्त नथी करे सघे जून जुलाई जी तू गर्मी बर्दाश्त न तो करे सकी बुधा ते तुझी चमड़ी जहन्नम जो अजाब किए सही सगंदी
हबीबन करीमन फरमायो जेको व्याज थो वठे मूं मेराज वारी रात ॾिठो व्याजन के उन जे पेट ही तमाम वड्डा हुया तमाम वड्डा पेट हुया उनन में जहन्नम जी बाहि बरी रही हुई उनन जे पेटन में नाग बलाऊं विछूं हलन पिया उनन के कखन पिया उनन जो धड़ियूं दाहूं पूरो जहन्नम जो बाहि बुधी रहो हुयो मूं पुछा के ये केर बदबख्त माण्हू ने अर्ज कियो या रसूल अल्लाह व्याज वठंदा हुया हबीबन करीमन फरमायो त मथे तबके में हिकड़ा माण्हू हुया जन जे औरतूं ज़ानियाणियूं औरतूं हुयूं जेके ज़िना कराईंदियूं हुयूं उन्हनि के मथे तबके में अज़ाब पियो थिए उन्हनि जी शर्मगाहुनि मां गंदगी पई निकिरे किरपटी पई निकिरे उन्हनि जी जिंद शर्मगाहुनि मां बदकिरदारी वारो वो किरपटी पई निकिरे हेठे तबके में हिकड़ा माण्हू हुया उहा किरपटी उन्हनि जे वात में पई पवे गंदगी उन्हनि जे वातनि में पई पवे उन्हनि जूं रड़ियूं दाहूं त असांखे हेड़ी गंदगी में रहायो वियो आहे मूं पुछा के ये केर माण्हू आहिनि अर्ज़ कयो वे या रसूल अल्लाह उहे बदकार आहिनि जेके शराब पीअंदा हुया शराब पी नशो वापराई हराम खाई मदीने वारे साईं फरमायो उन्हनि जे लाइ अल्लाह वटि ॾाढो ॾुखियो अज़ाब आहे ओ मिठा जे अज़ाबनि खां बचण चाहीं थो त अॼु मदीने वारे साईं जी दामन पकड़ साईं जो दर वट जेको महबूब जो बणजी वञे इन्हनि जहन्नम जे अज़ाबनि खां परदो पनाह जो ॼण अची वेंदो आहे पर इए भाए त अमल करी पियो त जिंदगी जो आखिरी ॾींहुं अथई कहिड़ी ख़बर सुभाणे जहिड़ा हूंदासीं अरे कोन हूंदासीं हाँ सुभाणे ज़िंदा हूंदासीं हयाती जो को भरवसो नाहे कल जेके असां सां गॾु हुया अॼु असां में नाहिनि वञ स्टेशन पली जाणी जे भर जेके कब्रिस्तान जो चक्कर लगाए आ अहिड़ा पली जाणी में माण्हू न रहंदा हूंदा जेतिरा कब्रिस्तान में सुता पिया आहिनि थिया मिठा मौत बरहक आहे इंसान जे मथां हयाती पूरी थियण वारी आहे सदाई रहण जे लाइ नाहियूं आया काॾे चाचा विया काॾे मामा विया काॾे विया अज़ीज़ काॾे वियो ॾाॾो काॾे वियो अबो काॾे वई मिठड़ियूं ॿोलियूं ॿोलण वारी अम्मा काॾे विया यार दोस्त दिलासन ॾियण वारा ओ मिठा जे सफ़र ते उहे यार हलिया विया उहे मिट माइट हलिया विया जिॾे असांजो चाचो मामो हलियो वियो हिकिड़े ॾिहाड़े असांखे बि उन सफ़र ते हलणो आहे जे दुनिया ते तो नाज़ कयो आहे जे दुनिया ते ओ मिठा जे दुनिया ते तो वॾो नाज़ कयो बीठो आहीं जे बन्नी ते कारोबार ते अॼु तुंहिंजो ज़मीन ते पेर नथो पवे यादि रखजांइ इन मिल्कियत जा वारिस ॿिया बणिजी वेंदई तुंहिंजे जिस्म जे कपिड़नि पहिरण वारा ॿिया अची वेंदा जे खट ते तूं सुम्हंदो आहीं खोर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हेॾे होॾे न ॾिस हेॾे ध्यानु ॾे जे खट ते तूं सुम्हंदो आहीं उन ते सुम्हण वारा ॿिया अची वेंदई हे जिस्म जा कपिड़ा बि लहराए वठंदई जेॾी महिल मुल्ला गुस्ल ॾियण जे लाइ ईंदुई हे जिस्म ते जेके कपिड़ा पियल अथई न लहंदा त कैंची सां कटे बि कपिड़ा लाहे वठंदई हेॾा साह निकिरंदुई होॾा तुंहिंजी मिल्कियत जा वारिस ॿिया अची वेंदा तुंहिंजे बन्नीअ जा खातेदार ॿिया बणिजी वेंदा तुंहिंजे घर में रहण वारा ॿिया अची वेंदा बच्चा रोंदा छॾे वेंदे पुटु रोंदो असांखे यतीम बणायो छो वञी पियो घर वारी रोंदई तो मुंहिंजा वर मूंखे बेवाहो कयो छो वञी पियो पर मिठा न अबो कमु ईंदुई न बच्चा कमु ईंदई बसि इहे मिट माइट हिकिड़ी अणसिबियल कफनी पहिराए मण मिटीअ हेठि वञी दफ़न करे पर उहा बि या नसीब थिए वो कफनी भी शल नसीब थे अदा अल्लाह शल इज्जत जो मौत अता फरमाए मदीने वाले साईं फरमायो त कब्र जी पहिरीं रात ॾाढी ॾुखी आहे उहा कब्र जी पहिरीं रात जेका इंसान जी गुज़रंदी उहा पहिरीं रात एॾी अज़ियतनाक हूंदी आहे न आख़िरत में
एडी अजियत होंदी न दुनिया में का एडी अजियत पहुती जितरी कब्र जी पहरी रात गुजरण वारी आ मदीने वारे साईं फरमायो त कब्र रोजानो बाने के सटी दिया ओ फिलाना ओ हाजी अहमद पहवर जे जलसे वारो ओ मिठा अल्लाह सदी दुआ कब्र सदी दिया ओ जलसे बुधण वारो तोखे कब्र सदी दिया रोजानो पुकारी दिया ओ फिलाना पुत्र फिलाने जा मां कब्र अंधेरी कोठड़ी आया मां नांगन बलाऊ नहीं विछुन जो घर आया पाण सा गड साले अमलन जी रोशनी खणी अच जा पाण सा चंगा अमल खणी अच जा मदीने वारे साईं फरमायो त जडे कब्र में बाने के दफन करे वींदा आहिन ओ कब्र वारो दा करे चंदो ओ वणण वारा ओ मुजा अदा ओ मुजा बा थोड़ी देर त पी जाए मुके न मण मिट्टी हेठ अंधेरी कब्र में कंहिंजे हवाले कयो थो वञी पियो मलाइकई दा मुनकिर नकीर सवाल पुछण वारा पोजे सवालन जा जवाब सही ॾिनई हिसाब किताब सही ॾिनई त तुंहिंजी जन्नत तुंहिंजी कब्र के जन्नत जो बाग बनायो वेंदो पर मदीने वारे साईं फरमायो जे मलाइकन जा सवाल जवाब सही न ॾिनई अल्लाह जो अमर थींदो ए मलाइको इन जे हेठा बि बाहि बारियो इन जे मथा बाहि बारियो इन जे सॼे बाहि बारियो इन जे खॿे बाहि बारियो इन जी सेरांदी खां बाहि बारियो इन जी पेरांदी खां बाहि बारियो मदीने वारे साईं फरमायो उन गुनहगार जी कब्र के सोढ़ो कयो वेंदो आहे एतिरो सोढ़ो थींदो जो उन जूं पासराटियुनि में मिली वेंदियूं उन जूं रड़ियूं उन जूं दाऊं पूरी दुनिया जा इंसाननि खां सिवा हर मखलूक ॿुधंदी आहे अल्लाह का पनाह घुरो रोज़ानो मुंहिंजो लजपाल नबी रब खे चवंदो हुयो मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत खे कब्र जे अज़ाब खां बचा ओ मुसलमान तूं अहिड़े कब्र जे अज़ाब खां बेगाणो लॻो बेखबर लॻो वेठो ही हैफ़ तुंहिंजे ईमान ते पर इन कब्र में जिते अबो कम न आयो अम्मा कम न आई जिते भाइर कम न आया मुझे लजपाल नबी फरमायो त मां मोहम्मद मुस्तफा करीम पंहिंजे उम्मती जी कब्र में मदद करण जे लाइ